अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं 20 मई ते मोरो में लॻल धरणो ऐं धरणे खां पोइ छिक ताण। उन दौरान ज़ाहिद लिगारी जेको आहे उहो क़ौम परस्त कारकुन उहो जेको क़तल थी वियो, मारिजी वियो, शहीद थी वियो। उन खां पोइ अॼु जेको आहे इरफान लिगारी जेको ज़ख़्मी हो मोरो वाक़ियो में, जेको पुलिस ऐं मुज़ाहिरीन में जेकी छिकताण थी, जेको फायरिंग थी, उन खां पोइ इरफान लिगारी बि शहीद थी वियो। इरफान लिगारी बबरलो धरणे दौरान सिंधु दरिया जे मथां 6 तकरारी कैनाल जेके कढण जे ख़िलाफ़ जदोजहद हुई, उन में इरफान लिगारी जी वीडियो साम्हूं आयूं आहिनि। उहो जेको पाणीअ जी खोट, सिंध जी ज़राअत तबाह कीअं बीठी थिए, सिंध जो आबादगार कीअं परेशान आहे, सिंध जो हारी कीअं परेशान आहे, उन ते उन पंहिंजी शाइरी करे अपलोड बि कई। बबरलो धरणो जी यकजहती तौरु उन जेको मोरो में धरणो बि हुयो, एतिजाज बि कंदो रहियो। सिंध जे पाणीअ जे जेको धाड़ो लॻो, उन सिंध जे पाणीअ जे लाइ हू मुसलसिल एतिजाज कंदो रहियो। 20 मई ते बि सिंधु दरिया जे मथां जेको तकरारी कैनाल आहिनि, सिंधु दरिया जो पाणी जेको चोरी करणु ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु जेको एतिजाज थियो, उन दौरान बि इरफान लिगारी उन एतिजाज में शामिलु हो। अॼु इरफान लिगारी हैदराबाद जी इस्पताल में जेको आहे उहो दम धणी हवाले कयो। इहो इन वाक़े खां पोइ ई जेको मोरो धरणे में जेके पुरतशदुद ऐं जेकी छिकताण थी हुई, जेकी पुलिस ऐं कारकुननि में जेकी छिकताण थी, उन में ही इरफान लिगारी बि शहीद थी वियो। टोटल 2 ॼणा जेके शहीद थी विया। 30 खां मथे जेके आहिनि कारकुन ऐं पुलिस एहलकार बि जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया। मोरो जो वाक़ियो ऐं मोरे खां पोइ जेको घरू वज़ीर ज़िया लंजार जो घर सड़ी वियो। उन घर सड़ण खां पोइ जेको मछलियल माण्हुनि घर में का कयो, भञटां कई, जेको घर साड़ियो वियो। उन खां पोइ GDA अॻुवाण गुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई समेत तक़रीबन 39 माण्हुनि जे मथां ऐं जेको आहे 45 नामालूम माण्हुनि जे मथां केस दाख़िल कयो वियो मोरे थाणे ते। उहो केस जेको दाख़िल कयो PPA जो मक़ामी अॻुवाण अली मक़ामी अॻुवाण दोस्त अली सोलंकीअ जे फ़रियाद ते। उन जेको ज़िक्र कयो आहे त तक़रीबन 39 माण्हू जेके सुञातासीं, 45 नामालूम माण्हू आहे। उन्हनि जे हथनि में क्लाशनकोप, राइफल, हथियार हुआ, डंडा, लोही सिखियूं। उन जेको घरू वज़ीर जे घर ते चढ़ाई करे मोटरसाइकिलियूं साड़ियूं, भञटा कई, बंगले खे बाहि ॾिनी। उन में जेको गुलाम मुर्तज़ा जतोई जेको उन जी चुर्च हुई सॼी, उन जे मथां ऐं मसरूर जतोई जे मथां केस दाख़िल कयो वियो। इन ॿिन्ही ॼणनि जेको गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई कराची सिंध हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत जेकी आहे उहा पंहिंजी मंज़ूर कराए वरिती आहे। सिंध हाई कोर्ट उन्हनि जी ज़मानत मंज़ूर कई आहे, हिफ़ाज़ती ज़मानत, गिरफ़्तारीअ खां अॻु वारी ज़मानत उन्हनि कराए छॾी आहे। जॾहिं त GDA अॻुवाण जे मथां केस दाख़िल थियण खां पोइ GDA जी सिंध क़यादत जेकी आहे उन इन केस दाख़िल करण जी मज़म्मत करे कई आहे। उन्हनि चयो आहे त हीउ जेको केस दाख़िल कयो वियो मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ॿियनि मथां, इहो सियासी इंतकाम जो जेको निशानो बणायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट हिन केस जो नोटिस वठे। जॾहिं त ज़ाहिद लिगारी, इरफान लिगारी जो को बि केस दाख़िल न आहे थियो। ज़ाहिद लिगारीअ जी गुज़िरियल ॾींहुं जेको जनाज़ निमाज़ अदा करे तदफ़ीन कई वई। इरफान लिगारी जेको शहीद थी वियो, उनजो हींअर जेको लाश मोरो संदसि अबाणे ॻोठु नियो पियो वञे ऐं कारकुननि मुख़्तलिफ़ हंधनि ते एतिजाजी मुज़ाहिरा बि शुरू करे छॾिया आहिनि। हीअ सॼी जी सॼी सूरत हाल जेकी तव्हांजे साम्हूं असां पेश कई ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 20 मई ते जेकी छिकताण थी, जंहिंमें पुलिस एहलकार, पुलिस DSP SHOs बि ज़ख़्मी थी विया। उन सां गॾोगॾु 2 कारकुन जेके आहिनि उहे बि मारिजी विया ऐं 29 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उन खां पोइ IG सिंध हिन वाक़े जो नोटिस वरितो। उन जेको SSP सिंगार मलक जेको उनखे हटाए SSP बशीर बिरोईअ खे जेको नौशर फिरोज़ जो SSP मुक़ररु करे छॾियो आहे। हीअ समूरी सूरत हाल तव्हांजे आॾो ई छिकताण ऐं छिकताण खां पोइ हींअर जेके असांखे इतला मिलिया आहिनि SSP सिंगार मलक सां गॾोगॾु DSP मोरो ऐं उन सां गॾु SHO मोरो खे बि हटायो वियो आहे। हीअ सॼी सूरत हाल तव्हां ॾिठी। सिंध जे अंदरि जेको सिंधु दरिया जे मथां तकरारी कैनाल जेके कढिया विया, उन जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जे माण्हुनि जी जदोजहद, सिंध जूं ज़मीनियूं कारपोरेट फार्मिंग जे ॾियण जे लाइ उन ख़िलाफ़ु सॼी सिंध जे माण्हुनि एतिजाज कयो। मोरो में 20 मई ते जेको एतिजाज थियो, एतिजाज खां पोइ छिकताण वारी सूरत हाल बैदि 2 जेके कारकुन ज़ाहिद लिगारी ऐं इरफान लिगारी क़ौम परस्त कारकुननि उहे शहीद थी विया। उन्हनि जा लाश ज़ाहिद लिगारी जो गुज़िरियल ॾींहुं जेकी तदफ़ीन कई, इरफान लिगारी इस्पताल हैदराबाद में वेंटिलेटर ते हो जेको हींअर तस्दीक थी आहे उहो शहीद थी वियो। उनजो लाश जेके वारस खणाए मोरो वञनि पिया। जॾहिं त सिंध असेंबलीअ में घरू वज़ीर
जे घर ते जेको हमिलो थियो उन जी मज़मती ठहराउ पास कयो वियो। हुते सईद गनी जेको इहो मज़मती ठहराउ पास कयो, सईद गनी समेत सरदार शाह ऐं ॿियनि PPA जे वज़ीरनि MP हुते जेको ख़िताबु कयो त हीउ घरू वज़ीर जो घर नाहे सड़ियो, हीअ सिंध असेंबली जा जेके मेंबर आहिनि उन्हनि समूरनि जा घर सड़िया आहिनि। हीअ जेकी सूरत हाल आहे इहा कंहिं PP अॻुवाण या सिंध असेंबली में वेठल कंहिं ॿिए जो घर जेको हिकिड़े कंहिं जो टारगेट करे न, पर हीअ सम्झो असां सॼे ऐवान जो घर साड़ियो वियो। हीअ समूरी सूरत हाल तव्हां ॾिठी सिंध जे अंदरि एतिजाज थियनि पिया। मोरो में जेको आहे उन वाक़े खां पोइ जाम शोरो सिंध जे ॿियनि इलाइक़नि में एतिजाज थिया। ऐं हिकिड़ो जेको सिंध बार काउंसिल जेको हिकिड़ो लेटर कढियो उहो मज़मती लेटर हुओ ऐं पूरी सिंध जे ॿार जेके वकीलनि खे इहा हिदायत कई वई त सिंध जा जेके ॿार आहे उहे जेके अदालती कार्रवाई बाइकाट कंदी, पर वकीलनि उहो कार्रवाई बिल्कुलु उन्हनि जी मञण खां इनकार करे छॾियो। वकीलनि मोरो वाक़े ख़िलाफ़ु एतिजाज कयो, सॼी सिंध में एतिजाज थिया। अमिन नवाज़ वड़ाइच के बि लिगारी उहे बि जेको आहे धरणे वारे हंधि पहुता, मक़तूले जे तॾे ते बि पहुता। हीअ समूरी सूरत हाल असां तव्हांखे ॿुधाई। अॼु जेको आहे GDA अॻुवाण गुलाम मुर्तज़ा जतोई मसूर जतोई हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कराए वरिती सिंध हाई कोर्ट कराचीअ मां, ऐं इरफान लिगारी शहीद थी वियो आहे। हिन वाक़े जो केस जेके आहिनि धारदार केस दाख़िल थियल आहिनि, पर ज़ाहिद लिगारी इरफान लिगारीअ जो को बि केस दाख़िल न आहे थियो। हिन समूरी सूरत हाल ते असांजी नज़र आहे ऐं मोरो वाक़े बाबति जेके बि अपडेट आया तव्हांखे ॾींदा रहंदासीं। ॿिए के प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।